नाज़रीन 4 ॾींहं अॻु जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो सखर में सीनियर सहाफ़ी KTN न्यूज़ जो ब्यूरो चीफ जेको आहे जाज़ मोहम्मद महर उनखे हथियार बंदनि घेरो करे उनखे शहीद कयो वियो। उनजे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची यूनियन जर्नलिस्ट पारां अॼु कराची प्रेस क्लब आॾो इतिरा जी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त वधीक हिन सां वीचार वंडियो। ॾिसो हिन वक़्त ताईं जेके सखर पुलिस जे तरफ़ां मरकज़ी मुलज़िम आहिनि उहे गिरफ़्तार कोन थी सघिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त जेके 16 नामज़द थियल मुलज़िम आहिनि उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। मरकज़ी मुलज़िम अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हिन वक़्त ताईं पुलिस जेको आहे उहो 3 सहूलियतकार गिरफ़्तार कया आहिनि, उन मां को मरकज़ी मुलज़िम शामिल न आहे। ऐं असां SSP ऑफिस ॾाढो धरणो हुयोसीं, उन में मुतालबो कयोसीं त SSP जी सरबराही में उहा JIT न जोड़णु घुरिजे आहे। असां 21 ग्रेड जे ऑफिसर जी सरबराही में मुतालबो कयोसीं। असां इदारनि जा नुमाइंदा उन में मुतालबो कयोसीं त हुजणु घुरिजनि, उहे मेंबर रखिया विया आहिनि। पर उन ई SSP जी सरबराही में इहा जेके JIT ठाही वई आहे जंहिंजी गफ़लत जे करे जान मोहन महर जेको आहे उहो शहीद थियो ऐं जंहिं केस जो रुख मोड़ण जी कोशिशि कई, गफ़लत जो मुज़ाहिरो कयो। असांजो मुतालबो आहे त उन SSP जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु घुरिजे, इंक्वायरी वेहणु घुरिजे, उनखे फौरी तौर ते रिपोर्ट कराइणु घुरिजे निगरान हुकूमत खे। इस्पताल में जेको आहे उहो सहूलियतूं न मिलियूं, जेकॾहिं महल ते डॉक्टर हुजनि हा त उनजी जान अॼु जान मोहन महर जी बचे आहे। ऐं अॼु वारसनि बि तरफ़ जे शहीद जे वारसनि चयो आहे त असांखे धमकियूं पई मिलनि, त असां इहो बि चऊं था, मुतालबो कयूं था निगरान हुकूमत खां त उनजे वारसनि खे फौरी तौर ते तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रेंजर्स एहलकार हुजनि, पुलिस एहलकार हुजनि, उनजो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सिंध हुकूमत घणा ई जेको आहे कानून पास कया आहिनि पर नाकाम थिया आहिनि। तहफ़ुज़ अञा ताईं सहाफ़ियुनि खे फ़राहम न थी सघियो आहे। रोज़ सहाफ़ी क़तल थियनि था, शहीद थियनि था, उनखां अगवा थियनि था। 780 लॻे पियो। वाहिर सूबो सिंध आहे जिते सहाफ़ियुनि जे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल थिया आहिनि। ऐं असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन ते जेको आहे एक्शन कयो वञे। इहा हिकिड़ी जमहूरियत जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु जेको अहिड़े क़िस्म जा हरबा इस्तेमालु पिया कया वञनि, उनजे ख़िलाफ़ु जेको आहे हिनखे अखि पटणु घुरिजे। सखर पुलिस उन्हनि जी मुकमिल सरपरस्ती करे रही आहे ऐं अफ़सोस थियो जॾहिं JIT जो सरबराह बि उन मुतलका SSP खे ई बणायो वियो आहे। उनजी असां शदीद अल्फाज़ में मज़म्मत था कयूं ऐं न सिर्फ़ु सिंध हुकूमत बल्कि वफ़ाक़ी हुकूमत खे बि इंतबाह ॾियूं था त उहो इन क़िस्म जे ओछनि हथकंडनि खां बाज़ रहनि, सहाफ़ी मुआशिरे जी ख़राबियुनि खे अवाम ताईं पहुचाईंदो आहे। रियासती इदारनि ऐं हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध ते वाज़े थो कयां त उन दहशतगर्दनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो। ॿी सूरत में जीअं असां माज़ी में पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि धरणो ॾिनो, असांखे मजबूर न कयो वञे। असां वरी इन क़िस्म जा धरना पूरे मुल्क जी चइनी सूबाई असेंबलियुनि, क़ौमी असेंबली ऐं सेनेट ऑफ पाकिस्तान जे ॿाहिरि लॻाइण ते मजबूर थियूं। एहतजाज करण जे लाइ गॾु थिया आहियूं शहीद जान मोहम्मद महर जे लाइ, त उनजे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करणु घुरिजे। उहो तमामु घणो प्रोफेशनल ऐं हिकु असीं चऊं त ॾाढो ई ज़बरदस्त क़िस्म जो सहाफ़ी हुयो। तमामु उनजो वक़्तु असां सां गुज़रियो, जहिड़ी प्रोफेशनली हो जर्नलिज़म हुयो। अहिड़े सहाफ़ीअ खे, अहिड़े माण्हूअ खे बेदर्दी सां विच शहर में गोलियूं हणी करे उन्हनि ज़ालिमनि रैज़ननि क़तल कयो आहे। त असीं पंहिंजी कोशिशूं, पंहिंजा मुतालबा ई आख़िर ताईं जारी रखंदासीं जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे जेको आहे कैफ़रे किरदार ताईं नथो पहुचायो वञे। असां समूरनि सहाफ़ियुनि ऐं प्रेस क्लब जे तरफ़ां हीउ एहतजाज कयो वियोसीं, जंहिंमें असांजो इहो ई मुतालबो आहे त जान मोहम्मद महर जे जेके क़तल में मुलवस मुखिया जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। सहाफ़ियुनि खे सॼी सिंध में, सॼे मुल्क में तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं हुकूमत इन मामले ते संजीदगीअ जो मुज़ाहिरो करे। जिन बि पुलिस ऑफिसरनि जी इन में वाक़े में नाकामी थी आहे उन्हनि खे फौरी तौर ते उहिदनि तां हटायो वञे ऐं ईमानदार ऐं बहादुर पुलिस ऑफिसर मुक़ररु करे इहे कातिल गिरफ़्तार कया वञनि। जान मोहम्मद महर जो क़तल दरअसल उते सहाफ़ियुनि में हिकिड़ो डपु पैदा करण जी जेका ई साज़िश आहे, जेका उते डाकू राज परवान चढ़े पियो, त अहिड़े बेबाक सहाफ़ियुनि जो क़तल जो मक़सदु ई आहे त उते माशरे में डप जी फ़ज़ा जेका पैदा कई वञे। जान मोहम्मद हिकिड़ो सुलझो मोतबर असांजो दोस्त हो ऐं उनजी कोशिशि हुई त सहाफ़ी जेका आहिनि उहे हिकु प्लेटफॉर्म ते जमा थियनि। सहाफ़ी उहो जेको अवाम जो अणचूंडियल नुमाइंदो आहे, जेके उनजो तकलीफ़ुनि जो मुतालबनि खे जेको आहे रियासत ऐं हुकूमत ॾांहुं रखे थो। जॾहिं उन नुमाइंदे खे निशानो बणायो वञे थो त यानी इहो हिकिड़ो ॾहका पैदा करण जी हिकिड़ी कोशिशि हुजे थी त माण्हुनि जो जेको हक़ीक़ी आवाज़ु आहे उहो न पहुचे। हाणे जेको उत्तर सिंध वारे पासे कंदकोट मां जेको शाहिद सुमरे खां सिलसिलो शुरू थिए थो, पोइ अमीर बख्श खे जेको आहे टारगेट कयो वञे थो, वरी पोइ मुनीर सांगी थिए थो,
त ईअं मीरापुर ताईं मामिलो अचे थो। KTN आहे काविश जे सथ जो साथी जान मोहम्मद खे विच शहर में सखर 3 नंबर वॾे शहर में क़तल कयो वञे थो। इहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो त शहीद जान मोहम्मद महर जा कातिलनि खे छॾियो वञे, उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो कंहिं बि सूरत में। असां आला इदारनि खां ऐं पुलिस खां अपील कयूं था उन्हनि खे त शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। पुराणो साथी हो, असांजो दोस्त हुयो। असां जान मोहम्मद महर जी विच शहर में क़तल जी सख़्तु मज़म्मत कयूं था। इहो सुवालु उथे थो त जान मोहम्मद महर जे खून जा छंडा सखर पुलिस ते लॻा आहिनि। सखर पुलिस छो इन मामले खे लेमिटी करणु चाहे थी? अॼु इन मामले खे छॾी गुज़री विया आहिनि। सखर पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जंहिं GIT ते वारसनि खे सहाफ़ियुनि खे भरोसो एतमाद न आहे, ही माण्हू छो बज़िद आहिनि उन GIT खे जांच करण जे लाइ। SSP सखर सिंघार मलिक जेको इन वाक़े खां 10 मिंटनि खां पोइ चए थो त इहो वाक़ियो महर बिरादरी में हलंदड़ तकरार जो नतीजो आहे। ऐं इहो सवाल कयां थो, जेकॾहिं सिंघार मलिक खे ख़बर हुई त इहो महर बिरादरी में हलंदड़ तकरार जो नतीजो आहे, त जान मोहम्मद महर खे सिक्योरिटी छो न फराहम कई हुई? जान मोहम्मद महर जो क़तल हिकु शऊर जो क़तल आहे, हिकु हॾॾोखी इंसानियत ऐं सहाफ़ियुनि जो पंहिंजे इलाइक़े जे ग़रीब ऐं पुठिते पियल तबिके जे माण्हुनि जे आवाज़ जो क़तल आहे। असां हुकूमत वक़्त खां मुतालबो था कयूं त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। जेके खून खे लोड़ियणु चाहिनि था उहे ॿुधी छॾनि त असां आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं ऐं पंहिंजो जान मोहम्मद जे खून जो हिसाब वठी रहंदासीं। वो हमारा भाई था, वो साफ़त का शहीद है और मैं समझता हूँ कि उसके कत्ल में जितने भी लोग मुलविस हैं, अगर उनकी कोई सियासी लिंक भी है, अगर वो किसी सियासी जमात से ताल्लुक़ रखते हैं, अगर वो सहूलतकार हैं, उन तमाम लोगों को जो है वो शामिल तफ्तीश किया जाए। हमारी इतलात यही है कि SSP सक्कर ने जिस तरह इस मामले को ख़राब करने की कोशिश की है, इसको पहले ज़ाती दुश्मनी करार दिया, उसके बाद उसकी तफ्तीश में भी जो है रुकावट बन रहे हैं। मिले माण्हुनि खे गिरफ़्तार करे शो पई करे ऐं उते जो SP चए थो त ही ज़ाती दुश्मनी आहे। साफ़ी जी ज़ाती दुश्मनी कहिड़ी हूंदी आहे? साफ़ी हक़ जी ॻाल्हि कंदो आहे, साफ़ी हक़ाइक़ खे साम्हूं आणंदो आहे, वॾेरनि जे ख़िलाफ़ हुकूमत जे ख़िलाफ़ जेका बि ग़लति शइ हूंदी आहे हुनखे ॿुधाईंदो आहे। उन में कंहिं दुश्मनी कई आहे, उन मारियो आहे, त असल कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। देखें, सक्कर में जो कुछ हुआ है वो एक बहुत ही अफसोसनाक सानिया है। हम समझते हैं कि जान मोहम्मद महर को जिस तरह से शहीद किया गया है वो एक प्री प्लान उनकी टारगेट किलिंग की गई है, और सक्कर पुलिस ने जिस तरह उस वाक़े पर रिएक्ट किया गया है उससे उसका किरदार मशकूक हो जाता है। सक्कर में वैसे भी पुलिस गर्दी बहुत ज़्यादा हो रही है, और इससे पहले भी वहाँ सक्कर में 2-3 सहाफ़ियों के ख़िलाफ़ पुलिस ने कार्रवाइयाँ की हैं। अजय लालवानी को कत्ल किया गया 2-3 साल पहले, उनके कातिलों को प्रॉपर उन्होंने गिरफ़्तार नहीं किया। फौरी तौर ते कच्चे ऐं पक्के में जेतिरा बि असल कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे। टियों मुतालबो असां हिते इहो कयो आहे, जेकॾहिं जान मोहम्मद महर जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार नथा थियनि, जेकॾहिं असां मुतमइन न थियासीं त सखर में हिकिड़ो वॾो धरणो थी सघे थो, कराची में IG ऑफिस जे ॿाहिरां हिकिड़ो धरणो थी सघे थो। ॾुखारो आहे। असां जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुतालबो था कयूं ऐं असां इहो मुतालबो था कयूं त जान मोहम्मद महर जे क़त्ल जो जुडिशल इंक्वायरी कई वञे। खासकर डाकुओं के खिलाफ जो इश्यूज़ थे उनके खिलाफ उसने बात की है, और 2 दूसरे समाजी इश्यूज़ हैं उस पर उन्होंने बात की है। तो मैं समझता हूँ कि इसकी जब तक तहकीकात नहीं होती हम चैन से नहीं बैठेंगे। असल में मसलो इहो आहे, जिथे पहिरां वञनि पिया उते पुलिस पहुचे कान थी, ऐं हीअ जेके थोड़काऊ माण्हू आहिनि, एरा गेरा जेके आसपास वारा उहे पकड़े ऐं ॾेखारनि था त इहे असां गिरफ़्तार कया आहिनि, इहे आहिनि ई न। इहे पहिरां ओॾे ई वञनि था जिन जो पहिरियां जिते अजय लालवानी क़तल थियो, जिते तव्हांजो अज़ीज़ मेमून क़तल थियो, जिते तव्हांजो मुनीर सांगी क़तल थियो, अहिड़े तरीक़े सां जेके बि सहाफ़ी क़तल थिया आहिनि उन्हनि जा पहिरां जिन बोतारनि ॾे, वॾेरनि ॾे ऐं सरदारनि ॾे विया आहिनि, ओसि ताईं पुलिस पहुती न आहे ऐं मामलनि खे दॿायो वियो आहे। नाज़रीन, तव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणो आहे त जान मोहम्मद महर हिकु सीनियर सहाफ़ी न पर मज़लूमनि जो आवाज़ बि हुयो। फौरी तौर हुन जे कातिलनि खे सख़्तु मां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन अब्दुल रशीद सां गॾु अली रज़ा शेख, KTN न्यूज़, कराची।